एक्सक्यूज़ मी, टाइम छा थियो आहे? टाइम 7:30 थिया आहिनि। न लेट आहे गाॾी। हा तव्हां काॾे पिया वञो? 7:30 थिया आहिनि। अच्छा अच्छा सही आहे। तव्हां काॾे पिया वञो? मां हिते ई सखर। अच्छा अच्छा। ऐं तव्हां? मां बि सखर ई थो वञां। तव्हां? मां बि सखर थी वञां। अच्छा सही। मैं जेसि ताईं गाॾी अचे तेसि ताईं टाइम पास थी। हा, हा। माफ़ कर बाबा, माफ़ कर। ओहो काॾे था वञो तव्हां? सखर मां रोड़ी थो वञां। सुठी ॻाल्हि आहे, वञो भली। भली वञो। ॿ मिंट उथो हितो, तव्हां कमु आहे ज़रूरी। उथो थोरो। छा कहिड़ो कमु आहे? साईं तव्हां उथो। छो बाबा? तव्हां वेठा आहियो त ख़बर नथी पई लेडीज़ कहिड़ी आहे, मर्द कहिड़ो आहे। उथी यार अजीब ॻाल्हि आहे। उथो। मतलब छा लेडीज सीट आहे छा ये सिर्फ? हे लेडीज़ सीट आहे बाबा, उथी। ठीक आहे यार। पर ॿारनि जे विच में वेठो आहे तूं। हल मुंहिंजो तरीक़ेकार इहे करिणो हूंदो आहे। भाई दफ़ा तव्हां काॾे पिया वञो? सखर। सखर। तव्हां काॾे पिया वञो? मां ख़ैरपुर। तव्हां ईअं कयो, तव्हां ख़ैरपुर में लहो, नंगर वंगर करे पोइ तूं रवाना थियो। मूंखे त एतिराज़ न आहे, हिन दी खां पुछो। न कोई मसइलो न आहे। का ॻाल्हि कोन्हे का। असांखे पंहिंजा बंगला आहिनि, पंहिंजो ताकूं आहिनि, पंहिंजो असांखे गाॾियूं आहिनि। हाणे नई ताज़ी कल्टस वरिती आहे मां। तव्हां छा कंदा आहियो? हा मां पिनंदो आहियां। छा कंदो आहियां? जे कल्टस सखर जाने के लिए कोच तैयार करिए। मुसाफिरों से गुजारिश है कि अपने सामान के साथ तशरीफ लाएं। हलो वेट करो। इहो आहे। अचो अचो।